नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। गुलामुल्लाह मां रिपोर्ट करे रहिया मोहम्मद दर्स आवाम खे आगाही ॾियण लाइ अॼु पॉलीटेक्निकल कॉलेज मकलीअ ते सेमिनार डिप्टी कमिश्नर ठट्टो जनाब ग़ुलाम अब्बास सुमरो जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर ठट्टो जनाब शाकिर फ़हीम ऐं संदसि टीम मुख़्तियारकार ठट्टो इक़्तिदार हुसैन बहराणी असिस्टेंट मुख़्तियारकार अज़ीज़ मेमण असिस्टेंट मुख़्तियारकार शफ़क़त हुसैन शेख ऑर्गेनाइज़ कयो, जंहिंमें स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ के बी बहराणी एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट ठट्टो सरअंजाम ॾिना। मुक़ररनि सार्फ़िन जी रहनुमाई लाइ सार्फ़िन जे हक़नि बाबति क़ानूनी ॼाण ॾिनी। कंज़्यूमर कोर्ट में वापारियुनि ऐं कंपनियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे क़ानूनी कार्रवाई कराइण लाइ क़ानून जी मुकमल मालूमात ॾिनी। एजाज़ हुसैन शाह सदर ज़िला बार एसोसिएशन एजाज़ हुसैन शाह अॻूणो सदर बार एसोसिएशन उम्मतुल हफ़ीज़ क़ानूनदान हुमेरा अली सिंध कम्युनिटी फाउंडेशन इमरान जोखियो NRSP मदीहा जाखरो जुनेद झवेरी कंज़्यूमर कोर्ट जे नुमाइंदगी कई। अरसलान सुमरो प्राइज़ कंट्रोल सैयद काइम शाह सदर पाकिस्तान फार्मर एसोसिएशन ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में जनाब ग़ुलाम दस्तगीर शेख साहब एडिशनल डिप्टी कमिश्नर ठट्टो सदारती ख़िताब कंदे चयो त क़ानून मूजिबि सार्फ़िन जे हक़नि जी तहफ़्फ़ुज़ लाइ क़ानून मुताबिक़ मौजूदु आहे। असीं मुतासिर थींदड़ हर सारिफ़ जी क़ानून मूजिबि मदद कंदासीं।